सूर फूकण खां बाद में जिब्रील भी जिंदा थींदो त मीकाइल भी जिंदा थींदो। जिब्रील जहिड़ो थियो मीकाइल जहिड़ो थियो पियो, वरी क़यामत बि क़ाइम थी वेंदी। हाणे जॾहिं क़यामत क़ाइम थी वेंदी, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे बारे में मां तव्हांखे मुंड में ॿुधायो आहे, हे मां त पस मंज़र तव्हांखे क़यामत जो ॿुधायोसि। हाणे जॾहिं क़यामत क़ाइम थी वई, रब करीम जी ज़ात बाबरकात 70 साल जे अरसे ताईं कंहिं ॾे तवज्जो ई कोन फरमाईंदो। यानी पंहिंजे रहमत वारी नज़र अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कहीं दे कोन कंदा। रब करीम जे ज़ात बाबरकात जी उहा रहमत वारी निगाह कंहिंजे मथां कान हूंदी। इहे कोन्हे को त माज़ अल्लाह ख़ुदा जे नज़र खां को परे हूंदो, भला अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिंजे मथां रहमत जी नज़र कोन फरमाईंदो। 70 साल गुज़रंदा। कुर्बान मुंहिंजे हबीब था नबी करीम जी ज़ात फरमाइनि था 70 साल जे अरसे में माण्हू रोअंदा, एतिरो रोंदा। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हिसाब कोन थींदो। अल्लाह जी ज़ात बाबरकात तवज्जो कोन फरमाईंदो, निगाह कोन फरमाईंदो, रहमत कोन फरमाईंदो। हत्ता तलक़त दुमू। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था रोई 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 माण्हुनि जे अखियुनि जा ॻोढ़ा ख़ुश्क थी वेंदा। अल्लाह पनाह ॾे, चओ आमीन। अल्लाह ताला हिन ॾुख सूर खां बचाए, चओ आमीन। रोई रोई माण्हुनि जे अखियुनि जा ॻोढ़ा ख़तम थी वेंदा। हत्ता तलक़त दुमू, अखियुनि जा ॻोढ़ा ख़तम थी वेंदा। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जॾहिं ॻोढ़ा ख़तम थींदा त अखियुनि मां रत वहणु शुरू थी वेंदो। रत जो वहणु शुरू थींदो। उन खां बाद में 70 साल जे अरसे गुज़रण खां पोइ सफ़ारशी ॻोल्हींदा। छा ॻोल्हींदा? सफ़ारशी ॻोल्हींदा। आहे को जो असांजी सफ़ारिश करे कंहिं ॾे वञूं, कंहिंखे के चऊं। मुंहिंजा दोस्त मशहूर हदीस पाक आहे, अॼोके मौज़ूअ सां हुनजो वास्तो कोन्हे को। इनशा अल्लाह करे ॿिए मौक़े में ॿी महफ़िल में तव्हांखे ॿुधाईंदुसि, पर इशारो करे छॾियां त सारी मख़लूक आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजो बाबो सम्झी, सफ़ारशी सम्झी अर्ज़ करण ईंदा। आदम खे चवंदा तूं असांजो बाबो आहे, अल्लाह तोखे मलाइकनि खां सजदो करायो हो, अॼु असांजी सफ़ारिश कर। पर आदम चवंदो नफ़्सी 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 इज़हबू इला गैरी। अॼु मां तव्हांजी सफ़ारिश कोन थो कयां, कंहिं ॿिए ॾे वञो। पोइ अल्लाह जे आदम नबी वटां मायूस थी नूह नबी वटि ईंदा, नूह नबी वटां मायूस थी इब्राहिम खलील वटि ईंदा, इब्राहिम खलील वटां मायूस थी सभिनी नबियनि जा दर ॾिसी ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदा। ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु नबी चवंदा नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी। पर ईसा अलैहिस्सलाम चवंदो त तव्हां छो परेशान थिया आहियो, दर दर छो ठोकरूं खाजूं त अचो मां तव्हांखे अहिड़े दर ते वठी हलां जो तव्हांखे ख़ाली कोन मोटाईंदो। ऐं प्यारा ईसा कंहिंजो दर आहे? ईसा फरमाईंदो मां दुनिया में चयोसि इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन अत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। ईसा अलैहिस्सलाम फरमाईंदो मां तव्हांखे दुनिया में कोन चयोसि त मूंखां पोइ जवान अचे वेठो जंहिंजो नालो अहमद हूंदो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात, महबूब करीम जी ज़ात बाबरकात जो नालो पाक खणंदो, नबी करीम जो नालो खणंदो, सभिनि जा नेण ठरी पवंदा। चओ सुभान अल्लाह। जो नालो ई अहिड़ो आहे न, सभिनि खे यादगिरो अची वेंदो, सभिनि खे यादगिरो अची वेंदो त असां हिन जवान जे दर ते छो न वियासीं, ॿिए हंधि छो पे ठोकरियूं खाधूसीं। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था इन में भी राज़ हूंदो। उथंदे ई नबी करीम जे दर ते अचनि हा त मज़ो न थिए हा। सरफ इतना सबब था इनकादे बज़ में महशर का कि उनकी शाने महबूबी दिखाई जाने वाली है। महबूब जे शान महबूबीअ खे कीअं ज़ाहिर कजे? जेकॾहिं उथंदे ई नबी करीम जे दर ते अचनि हा, शायदि चवे हा त नबी करीम बि कमु कयो आहे, शायदि ईसा बि करे हा, नबी करीम कमु कयो आहे, शायदि इब्राहिम बि मुंहिंजो कमु करे हा, नबी करीम मुंहिंजी सफ़ारिश कई आहे, शायदि दाऊद नबी बि कमु करे हा। पर अल्लाह हुननि जे दिमाग़ में इहा ॻाल्हि विधी कान का। अॻ में ॿियनि दरनि तां ठोकरूं खाई मोटी अचो, उन दर ते अचो जिथे कमु ठहंदो आहे। हबीब जे दर ते ईंदा, महबूब पंहिंजे उम्मत जी शफ़ाअत कंदो। इंशा